अस्सलाम वालेकुम। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे कहानी ॿुधाईंदा हलूं त उन में नेक्स्ट एपिसोड में छा थींदो। पहिरीं ॻाल्हि दोस्तों सब सीरियल ज़हर ज़िंदगी ड्रामे जी जेकी किस्त अचण वारी आहे तव्हां उन में ॾिसंदो त हाणे ओठे जी मुलाक़ात हिकु भेरो ॿीहर वरी जेको आहे रईस गफ़ार ख़ान सां थींदी, उन सां ॻाल्हियूं तय थींदियूं। हिन चकर उन सां गॾु मोहिब बि हूंदो, छाजे करे ज़ोरी उहो मोहिब कमु जेको आहे हाकिम खान गॾाए छॾींदो। उन्हनि खे शक आहे ओठे जे मथां, लेकिन अहिड़े हिसाब सां कमाल खान मना कंदो त मोहिब न वञे, पोइ बि ओठो टाल मटोल कंदो त मोहिब खां कीअं बि बचा, छो त हू ॻाल्हियूं रईस गफ़ार खान सां ॿियूं करणु चाहे थो। गॾु मोहिब हूंदो त उहे ॻाल्हियूं कीअं करे सघंदो, हू त वलू जी ॻाल्हि ई नथो करणु चाहे ओठो। बहरहाल मोहिब खे राज़ी करण जे लाइ कुझु न कुझु ओठो हाणे कंदो। अहिड़े हिसाब सां रईस गफ़ार खान बि हार मञी वेंदो, छाजे करे हू चलाकी करणु चाहे थो त इन्हनि खे कहिड़े हिसाब सां फसायां। रईस गफ़ार खान जे दिमाग़ में इहा ॻाल्हि वेठल आहे त कमीननि खे कमीनो थी करे सम्झायां फसायां, पोइ इन्हनि खां हिसाब किताब वठां। लेकिन अगरि ईअं जे कयुमि त पोइ माण्हू ॻोठ जा मरदा, सभु माण्हू मरदा। इन जे करे ई हू हथियार फिटा करे रहियो आहे। ठीकु आहे न दोस्तों। रईस गफ़ार खान रबनि खे इस्तेमालु करण जे लाइ ओठो अञा जेको टाइम ॾिनो आहे नेठि रबनि मथे में फेरियूं आहिनि, उनखे मीरा खे उन ॾिठो आहे। फिरी फिरी नेठि वञी जेको आहे ओठे कमाल खान ऐं हाकिम खान जी ॻाल्हि मञंदो ऐं ॿई तरफ़ां विढ़ंदा। हाकिम खान सां गॾिजी रईस गफ़ार खान खे जेको फ़ैसिले जूं ॻाल्हियूं करे रहिया आहिनि, होॾो रबनि खे जेको आहे चई करे हुनखे मराइण जूं ॻाल्हियूं कंदा। माना ॿई गेमा किरदा इहे निभागा। वीडियो पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।